जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय 12। हिन अध्याय खां पहले मां 11 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 11 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। अचो त हाणे ॿुधूं अध्याय 12। त तव्हां सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। कंचनीअ नाले मालण जी कथा। ऋषि दत्तात्रेय चवण लॻो त हे दिलीप, प्राचीन समय में कंचनीअ नाले हिकिड़ी अप्सरा मालण कमु कंदी हुई। हूअ सोभ्या में तमामु महासुंदर ऐं जोबन अवस्था में बि भरपूर हुई। सुबुह जो सवेरे प्रभाती वेले उथी हमेशह प्रयागराज में स्नान कंदी हुई। हिकु दफ़े प्रयागराज जे पापनाशक त्रिवेणी नदीअ में स्नान करे आलन लिंगन ऐं लटन सूधी कैलाश पर्वत ते महादेव जो पूजन करण पए वई त हुन जे कपिड़नि जा छंडा हिकिड़े राक्षस जे शरीर मथां वञी पिया, जंहिं करे हुन जे दिलि खे हिकदमि शांती अची वई ऐं राक्षस जे जन्म जन्मांतर जा कयल पाप सभई ईअं नष्ट थी विया जीअं थोड़ी ई बाहि लॻण करे सुकल गाह जो ढेर जली हिकदमि भस्म थी वेंदो आहे। राक्षस पंहिंजी सुंदर ऐं सुहिणी काया देह ॾिसी तमामु घणो प्रसन्न थियो ऐं अप्सरा मालण खे सॾे चवण लॻो त हे अप्सरा, सच ॿुधाए त तूं केरु आहीं? तो अहिड़ो कहिड़ो शुभ कर्म कयो आहे जंहिं करे तुंहिंजो शरीर अहिड़ो शोभनीक थियो आहे? तुंहिंजनि आलनि कपिड़नि जे फ़क़ति पाणी पवण करे मुंहिंजे जन्म जन्मांतर जा पाप नष्ट थी विया आहिनि ऐं मन खे शांती अची वई आहे। हे देवी, तूं कृपा करे मूंखे पंहिंजे जन्म जी वार्ता ॿुधाए त मुंहिंजे मन जी दुविधा दूर थिए। अप्सरा चवण लॻी त हे राजन, मुंहिंजो नालो कंचनी मालण आहे ऐं माधवी ऐं मेधावी गंधर्व जी कन्या आहियां। प्रयागराज जे पवित्र तीर्थ तां स्नान करे मां कैलाश पर्वत ते शंकर भॻवान जो पूजन करण पए वयसि। मुंहिंजनि आलनि कपिड़नि मां त्रिवेणीअ जे जल जा छंडा तुंहिंजे राक्षसी शरीर ते पिया, जंहिं करे सभई पाप भस्म थी विया। त्रिवेणीअ में स्नान करण जो वॾो महात्म आहे। कहिड़ो बि महापापी जीव हिकु दफ़ो त्रिवेणीअ जे पवित्र जल में स्नान करे त हुनजो हिकदमि कल्याण थिए थो। इन्हीअ में को बि शक कोन्हे। भॼन राग सुहिणी। पाणीअ साण पवित्र हे स्नान थिए थो, धीरज धर्म धारी दयावान थिए थो। वञनि पाप पटजी कशाला ॿिया कटजी, राजी राम तहते सो भगवान थिए थो। कर्म जी कचाई मिटे मैल भाई, गंगा जी में पुण्यदान स्नान थिए थो। आहे माघ महीनो मिले जंहिंमें मुक्ति, रखे विर्त जो पुरुष प्रधान थिए थो। भठीअ बाहिजे में थिए सोन सुहिणो, मनुष्य खे बि हेमा तीअं ज्ञान थिए थो। हे राक्षस, हाणे मां तोखे पंहिंजे पुरबले जन्म जी कथा ॿुधायां थी, सा कन लाइ ॿुध। मां अॻिले जन्म में गनिका हुयसि ऐं कलिंग देश में रहंदी हुयसि। मुंहिंजे सोभ्या ते हज़ारे माण्हू मुश्ताक हुआ। मुंहिंजी अहिड़ी सोभ्या ॾिसी धीरज वारनि खां धीरज छुटी वेंदो हो। हज़ारे मनुष्यनि रूपी भंवर मुंहिंजे गुलनि जहिड़े शरीर जी सुगंधी वठण लाइ मुंहिंजे पुठियां हैरान परेशान हूंदा हुआ। जॾहिं परावन पुरुषनि सां ऐशन कंदे जवानीअ जा जश्न माणे मां ॿुढी थी वयसि, तॾहिं परावन पुरुषनि जो चाह मुंहिंजे मथां घटिजी वियो। कोई बि मूंखे चाहिण न लॻो। मां दिलि में घणो पछताए चवण लॻसि त भॼन दर्दनाक। मुंहिंजी क़िस्मत आहे खोटी, मिलंदी कुंभी नरक जी कोठी। धर्म पुण्य नादान कयो मां, न को तीर्थ स्नान कयो मां। जमकाल पटींदो चोटी, मुंहिंजी क़िस्मत आहे खोटी। हथ मां हीरो जनम विञायुमि, है कुछ बि हथ न आयुमि। थी वयसि मत जी मोटी,
मुंहिंजी क़िस्मत आहे खोटी, कोन बुखियनि खे ॾिनो मां भोजन, लटो कपिड़ो या अन्न ऐं धन, हुते रुखी न मिलंदी रोटी, मुंहिंजी क़िस्मत आहे खोटी। हे मां हालत आहे निमाणी, टिम टिम जार अखियुनि मां पाणी, टिम टिम जार अखियुनि खां पाणी, मिले मानुष जनम ना मोटी, मुंहिंजी क़िस्मत आहे खोटी। हाय हाय मानुष जनम अमोलक हीरो, मां ईअं ई विञाए छॾियो, अहिड़ो सुंदर शरीर पाए मां कॾहिं बि भॻवान जी भक्ति न कई, न कॾहिं सत्संग कयो, न कॾहिं संतनि जी सेवा कयमि, न कॾहिं कथा वार्ता ई ॿुधमि। हे राक्षस, मां पंहिंजे हाल ते पछताईंदी हिकिड़े शहर में अची पहुतसि। उते हिकिड़ो त्रिकालदर्शी महात्मा रहंदो हो। उन्हीअ संत जो दर्शन करे मां ख़ुशि थियसि। संत दयालु थींदा आहिनि। उन्हीअ महात्मा मूं ते दया आणे मूंखां रोअण जो सबबु पुछियो। मां बि पंहिंजे जोबन अवस्था में जेके जेके पाप कर्म कया हुआ से सभु चई ॿुधायामांसि ऐं हथ जोड़े वेनिती कई मांसि त महात्मा, हाणे अहिड़ो को उपाय ॿुधायो जंहिं करे मुंहिंजो छुटकारो थिए। महात्मा मुंहिंजी दुख भरी हालत ॿुधी चवण लॻो त हे देवी, जेकॾहिं हाणे तोखे स्वर्ग प्राप्त करण जी इच्छा आहे त मुंहिंजा हीअ वचन मञ। उहे हीअ आहिनि जो माघ महीने जो विर्त धारण कर ऐं प्रयागराज त्रिवेणी नदीअ में स्नान कर। तूं पंहिंजा कर्म सुधार, जंहिं करे तुंहिंजा जोबन अवस्था वारा कयल सभई पाप हिकदमि नष्ट थी वञनि। हे राक्षस, महात्मा जे मुखार बिंद जा इहे वचन ॿुधी मां हिकदमि प्रयागराज जे त्रिवेणी नदीअ में स्नान करे माघ महीने जो विर्त रखियो। पाप नाश थी विया ऐं हिन उत्तम गतिअ खे पातो अथमि। हे राक्षस, हाणे मां तोखे माघ महीने जे स्नान करण जो फल ॿुधायां थी। जीअं मूंखे त्रिकालदर्शी महात्मा ॿुधायो हो, तूं ॿुध। हिकु दफ़े देवताउनि जो राजा इंद्र गौतम ऋषिअ जे स्त्री अहिल्या जी शोभा ॾिसी हिकदमि उन ते मोहित थी पियो ऐं कपट करे अधु राति जे वक़्तु हुन जे घर वञी पहुतो। गौतम ऋषि प्रातः काल जो साजुर भरो उथी गंगा जीअ ते स्नान करण वियो। तॾहिं इंद्र वझ ॾिसी गौतम ऋषिअ जो रूप धारे पतिव्रता देवी अहिल्या जो वञी सत भंग कयो। जॾहिं गौतम ऋषि गंगा जीअ जे कंठे ते आयो तॾहिं गंगा जीअ चयुसि त हे मुनि, हिन वक़्तु अधरात आहे, प्रभात थियण में अञा देरि आहे, हाणे तूं पंहिंजे घर मोटी वञ, छो त इंद्र कपट करे तो जहिड़ो साॻियो रूप धारे तुंहिंजे घर आयो आहे। वञ, उन्हीअ जो वञी समाव कर। मां त गंगा जा इहे वचन ॿुधी गौतम ऋषि हिकदमि मोटी पंहिंजे घर आयो ऐं इंद्र खे पाप कर्म कंदो ॾिसी खेसि चवण लॻो त भॼन राग भैरवी। छो न ॼमंदे पे मुए तूं ज़हर खाई चोर सां, सत भॼण लाइ सुरमा छो हिलंदो आहे टोर सां। ओ नीच नारीअ साण छो थो ज़ुल्म ऐं जोरी करे, पर नारीअ में पाए अखियूं छो शुकजे थो शोर सां। पर स्त्री विख जी छुरी मता नार ॼाणे निर्लजी, निर्दोष अबला खे अंधा छो थो घुटे पियो घोर सां। पाप कर पापी न अहिड़ो ईश्वर ॾाढो अथी, हेमा अड़जी वियुसि अंधे चंडाल चुहिड़े चोर सां। एतिरो चई श्राप ॾेई चयसि त दुष्ट, तो जेको ही पाप कर्म कयो आहे तंहिंजे एवज तुंहिंजो सारो शरीर टुंग टुंग थी पवंदो ऐं कोड़ियो थी भिटकंदे रहंदे। गौतम ऋषिअ जो एतिरे चवण ते इंद्र जो सॼो शरीर टुंग टुंग थी पियो ऐं संद संद मां रत रोग वहण लॻुसि। पंहिंजी इहा हालत ॾिसी इंद्र ॾाढो पछताइण लॻो। राजा इंद्र पंहिंजी दुर्दशा ॾिसी हिकिड़े जंगल में लिकी वञी वेही रहियो। इंद्र जे गुम थी वञण करे सारे इंद्रलोक में हाहाकार छाइजी वियो। सभई अप्सराऊं ऐं उन जूं स्त्रियूं रोदन पिटको करण लॻियूं। नेठि घणीअ ॻोल्हा करण खां पोइ सभई देवताऊं मिली गुरु बृहस्पतिअ वटि आया ऐं नमस्कार करे उन खां राजा इंद्र जे गुम थियण जो हाल पुछण लॻा। गुरु बृहस्पति चवण लॻो त हे देवताऊं, राजा इंद्र गौतम ऋषिअ जे नारी अहिल्या सां बुरो कर्म कयो आहे,
जंहिं करे ऋषिअ हुनखे श्राप ॾिनो आहे। हाणे सॼो शरीर टुंग टुंग थी पियो अथसि, जंहिंमां रत ऐं रोग रेला करे वही रहियो आहे। हिन वक़्तु हू मान सरोवर में लिको वेठो आहे। एतिरो ॿुधी देवताऊं गुरु बृहस्पतिअ खे पाण सां वठी सभई राजा इंद्र वटि मान सरोवर में आया, जिते उन्हनि राजा इंद्र खे अघोर चिंता में वेठल ॾिठो। इंद्र पंहिंजे गुरुअ, स्त्रीअ, पुत्र आदिक ऐं सभिनी देवताउनि खे ॾिसी शर्म खां कंधु खणी हेठि कयो। गुरु बृहस्पति उनजी निहायत दुर्दशा ॾिसी चवणु लॻुसि त हे इंद्र, हाणे तूं को बि फ़िक्र न कर। जंहिं पाप कर्म जे करण करे तूं एतिरो क़दुरु शर्मसार लजायमान तेजहीन थियो आहीं, हाणे तंहिंजे छुटकारे जो उपाय ॿुध। हे इंद्र, ही महापवित्र महीनो मांग जो आहे, सो सभिनी महीननि में श्रेष्ठ आहे। हिन महीने में तूं प्रयागराज में हली त्रिवेणी नदीअ में सनानु कर त तुंहिंजा सभई पाप हिकु खिन में भस्म थी वञनि ऐं तुंहिंजी हीअ टुंग टुंग देही मटिजी अॻे जहिड़ी महासुंदर ऐं चिमकंदड़ थी पवे। हे राजा, ईअं करण सां तूं निश्चय तेजवान थींदे। एतिरो चई गुरु बृहस्पति सभिनी देवताउनि समेत इंद्र खे पाण सां वठी प्रयागराज में आयो ऐं 5 ॾींहं सांदे इंद्र त्रिवेणीअ में सनानु करे विर्त रखियो, जंहिं करे हुन जा सभई पाप मिटी विया ऐं अॻे खां बि महासुंदर शरीर थी पियुसि। सभई देवताऊं इंद्र खे स्वर्ग लोक में वठी विया ऐं इंद्र आसन ते आणे विहारियऊंसि। अप्सरा चवण लॻी त हे राजन, ही मांग जो महीनो ॿियनि सभिनी महीननि में वधीक पवित्र आहे। महीने जी जेतिरी उपमा कजे सा थोरी आहे। तुंहिंजे मथां बि प्रयागराज जे त्रिवेणी नदीअ जे जल जा छंडा पिया आहिनि, जंहिं करे तुंहिंजे मन मां सभई पाप मिटिजी विया आहिनि। शरीर बि महासुंदर थियो अथई। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्य 12हों अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय।